Assalamualaikum. Maman Siti Mitwar Babala Mozu Hamd. सबे हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। सब हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जंहिं तव्हां लाइ हिक साई वण या वणनि मां बाहि पैदा कई पोइ उन जे टारनि खे घसाए तव्हां बाहि ॿारियो था। जंहिं तव्हां लाइ हिक साई वण या वणनि मां बाहि पैदा कई पोइ उन जे टारनि खे घसाए तव्हां बाहि ॿारियो था। अल्लाह ख़ालिक़ हर मख़लूक ॼाणंदड़ आहे। सब हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। बाहि मां वण पैदा कयाई ज़क़ूम ठूअर जो वण इहो बेशक वण आहे जेको दोज़ख जे तरे मेठे फुटी निकिरे थो। बाहि मां वण पैदा कयाई ज़क़ूम ठूअर जो वण इहो बेशक वण आहे जेको दोज़ख जे तरे में फुटी निकिरे थो। उन जूं शाखूं अहिड़ियूं आहिनि ॼण शैताननि जा मथा आहिनि। अल्लाह समीअन बसीर बेपरवाह आहे। सब हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह आसमाननि मां ककरनि ज़रिए मींहुं बरसाति वसाए थो ज़मीन में चश्मा जारी कयाई। अल्लाह आसमान मां ककरनि ज़रिए मींहुं बरसाति वसाए थो ज़मीन में चश्मा जारी कयाई। चश्मा बरसाति मां न उन्हनि जे ज़रिए मुख़्तलिफ़ रंगनि कलरनि वारियूं पोखूं फुटाईंदो आहे। सब हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम आहे। खजीअ जे वण जी पाड़ मुहकम आहे। संदसि पाड़ूं आसमान तरफ़ आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम आहे। खजीअ जे वण जी पाड़ मुहकम आहे। संदसि टारियूं आसमान तरफ़ आहिनि। हिक दाणे मां संग में 100 दाणा फुटाए थो। अल्लाह फज़ल वारो आहे। सब हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। माल औलाद वधाइण वारा माल औलाद वधाए शैताननि जे शर विसवसनि खां पनाह वठां थो। मुंहिंजा रब तोखां पनाह घुरां थो तूं पनाह ॾे। मुसबिल असबाब सबब पैदा कर सुखियो सटावो आसूदो कर त जीअं मुंहिंजी दिलि कामिल इत्मीनान नसीब थिए। एहसान कर बेवस ज़ईफ़न कमज़ोर खे कुवत ताक़तवर बना। सुकून ॾींदड़ सुकून सेहत तंदुरुस्ती नेमतूं हज़ार अता कर रोज़ीअ में इज़ाफ़ो कर। अल्लाह रहम कंदड़ आहे। सब हमद सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह करीम ख़ालिक़ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे।